اعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین الصلاۃ والسلام علی اشرف الانبیاء والمرسلین وخاتم النبیین ابی القاسم محمد ثم الصلاۃ والسلام علی اہل بیتہ الطیبین الطاہرین المعصومین ولعنۃ اللہ علی اعدائہم اجمعین من الآن الی قیام یوم الدین. اما بعد فقد قال سید الساجدین زین العابدین علی ابن الحسین علیہ الصلاۃ والسلام اتقوا الکذب الصغیر منہ والکبیر فی کل جد و حزل. مومنین کرام، ماہ مبارک رمضان تیزی سان اساں زندگین ماں گزرندو پہ ونے. وہ مبارک مہینو جے مبارک مہینے میں اساں پنجے روح جی بہتری جے لائے، پنجے نفس جی تربیت جے لائے خدا جی بارگاہ میں حاضر تھا تھیوں، خدا جی دسترخوان تے حاضر تھا تھیوں. تو جی خدا بند متعال جی بارگاہ میں حاضر تھی پانجے نفس جو تزکیو کرے سکوں. ان مبارک مہینے میں اللہ کریم پنجن بندن کے لا تعداد پیکیجز عطا کیا ہن، رحمتوں برکتوں عطا فرمائیوں ہن. بالخصوص موجودہ ماحول میں اساں کے ودھیک پانجو پان تے غور ویچار کرن جی سگ ملیا، توفیق نصیب تھیا، ऐं सभ खां अहम वक़्तु नसीब थियो आहे. इन वक़्त खे ज़ाया न कयूं. इन वक़्त मां फ़ाइदो हासिल कंदे पंहिंजे अंदर में झाती पायूं. असां अक्सर पंहिंजे घरनि खे रंग रोगन कराईंदा आहियूं, हर ॿिए चौथे पंजे ॾींहुं पंहिंजा कपिड़ा साफ़ कंदा आहियूं, धोअंदा आहियूं, उनखे कल्फ कंदा आहियूं, ख़ुशबू लॻाईंदा आहियूं. असां पंहिंजो मुंहुं साफ़ था कयूं, असां पंहिंजा ॾंद साफ़ था कयूं. उहे सभु शयूं जेके ज़ाहिर आहिनि. हिन मुबारक महीने में असांखे पंहिंजे बातिन जी सफ़ाईअ जो मौक़ो नसीब थो थिए त इंसान पंहिंजे वजूद ते गौर करे, पंहिंजे किरदार ते गौर करे, पंहिंजे ॾींहं राति जो जेको हुन जूं मशगूलियात आहिनि, हुन जा आदात ऐं अतवार आहिनि, उन्हनि ते गौर करे, उन्हनि में बहितरी अचे. असांजो अॼु जो जेको मौज़ू आहे इंतिहाई अहम मौज़ू आहे. बज़ाहिर त हिकिड़ो मारूफ़ लफ़्ज़ आहे कूड़, किज़्ब, पर असर जे लिहाज़ सां, नुक़सानात जे एतबार सां इहो इंसान जे लाइ, वजूद जे लाइ, इंसान जी शख़्सियत जे लाइ, इंसान जे किरदार जे लाइ, इंसान जी आख़िरत जे लाइ सभिनी आदतुनि खां शायदि वधीक हानिकार ऐं नुक़सानकार आहे. इहो ई सबबु आहे जो क़ुर मजीद में जिन अफ़आलनि ते, जिन करतूतनि ते ख़ुदावंद मुतआल लानत कई आहे, उन्हनि मां हिकिड़ो कूड़ बि आहे. कूड़े ते वाज़ह नमूने सां, चिटे नमूने सां लानत अल्लाह अलल काज़िबीन, कूड़नि ते ख़ुदा जी लानत आहे. असां उमूमन हे जेको पंहिंजो असांजो कल्चर आहे लानत ऐं मलामत जो, इन खां थोरो हटी करे अगरि हे महीनो जेको क़ुर करीम जी बहार जो महीनो आहे, क़ुर जी तिलावत, हिकिड़ी आयत तिलावत कयो, सॼे ख़त्म क़ुर जो सवाबु थो मिले. असां थोरी ज़हमत कयूं, थोरी कोशिशि कयूं, क़ुर करीम जूं उहे आयतूं गॾु कयूं जिन आयतुनि में लानत कई वई आहे. त असांखे ख़बर पइजी वेंदी त असांजो समाज ऐं मुआशिरो, असांजो माहौल
कहिड़नि कहिड़ियुनि उन्हनि कबाहतुनि ऐं ख़राबियुनि में मुबतला आहे जंहिंजे करे माण्हू ख़ुदा मलाइका ऐं मोमिनीन ऐं तमामु इंसानियत जी फिटकार नफ़रत धिकार ऐं लानत जो मुस्तहक बणिजी थो वञे। ज़ुल्म ते लानत आहे, कूड़े ते लानत आहे, दीन में फ़साद पैदा करण वारनि ते लानत आहे ऐं उन खां अलावा केतिरी। इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, इन ते असांखे थोरो गौर करणु घुरिजे। रवायतुनि में मिले थो त सभिनी बुराइनि खे अगरि कंहिं हिकिड़े कमरे में बंदि कयो वञे, हिकिड़ी जॻह ते मेड़ियो वञे ऐं उन कमरे खे तालो लॻायो वञे, उन ताले जी गुनाहनि जे मथां लॻल ताले जी जेका चाबी आहे उहो कूड़ आहे। कूड़ उहा मास्टर की आहे, उहा चाबी आहे जेका हर गुनाह जे ताले खे लॻे थी। इहो ई सबबु आहे जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी बारगाह में कोई शख़्स आयो हो ऐं उन अची सरकार जी बारगाह में गुज़ारिश कई त साईं मूं में जाम ऐब आहिनि, केतिरियूं ख़राबियूं आहिनि, मूंखे को सवलो तरीक़ो ॿुधायो त जीअं मां उन्हनि मां पंहिंजी जान आजी करे। सरकार फरमायो बाबा कूड़ न ॻाल्हाए। साईं इहो त सवली ॻाल्हि आहे। बहरहाल किसो को तव्हां हे शख़्स हलियो वियो ऐं कुझु अरसे खां पोइ मोटी आयो, चई साईं तव्हांजी इन हिकिड़ी नसीहत मूंखां सभु बुरायूं छॾाए ॾिनियूं, सभु बुरायूं मूंखां छॾाइजी वियूं। छो त मां जेॾीमहिल कूड़ ॻाल्हाइणु तर्क कयो, चोरी पियो कयां, किथे झलिजी पियो पवां, मूंखां पुछाणो पियो थिए, मां कूड़ न पियो ॻाल्हायां, नतीजतन मूंखे एतिरी मलामत ऐं सज़ा पई मिले जो मां चोरी करणु छॾे ॾिनी। मूं में ॿिया फलाणा फलाणा ऐब हुया, मां जेॾीमहिल पकड़िजां पियो, जेॾीमहिल झलिजां पियो, मां कूड़ न पियो ॻाल्हायां। नतीजतन हिकिड़े कूड़ न ॻाल्हाइण जे करे मां तमामु बुराइनि खां फारिग़ थी वियुसि, ताइब थी वियुसि। ख़बर थी पए त कूड़ हिकु अहिड़ी ख़राबी आहे, अहिड़ी बुराई आहे। इहो ई सबबु आहे जो चवनि था बरोज़ महशर रवायतुनि में मिले थो, अजीब क़िस्म जी हिकिड़ी बदबू हूंदी जेका सभिनी अहले महशर खे परेशान कंदी ऐं उहे हिक ॿिए खां पुछंदा त बदबू किथां थी अचे। ॿुधायो वेंदो त हे उन्हनि अफ़राद जे माण्हुनि जे वात मां इहा बदबू बरामद थी थिए जेके दुनिया में कूड़ ॻाल्हाईंदा, जेके कूड़ा हूंदा हुआ। उन्हनि कूड़नि जे कूड़ जे करे अहले महशर उन जे वात मां निकिरंदड़ बदबू जे करे परेशान थी वेंदा। कूड़ ज़ुबान जे गुनाहनि मां हिकिड़ो अहम तरीन गुनाह आहे ऐं रवायतुनि में मिले थो त इंसान जे तमामु आज़ा मां, सभिनी उज़वनि मां अगरि सभ खां वधीक को उज़वो ॾोही थो थिए, नाफ़रमानी थो करे ऐं इंसान खे अज़ाब जो मुस्तहक थो बणाए त उहा हुनजी ज़ुबान आहे। ऐं ज़ुबान मां अदा थींदड़ हर ॻाल्हि खां वधीक ख़राब ॻाल्हि इंसान जो कूड़ आहे। कूड़ ॼण हिकिड़ो अहिड़ो दाणो आहे जेको अगरि इंसान जे वजूद में उनजो सलो फुटी पए त उन मां वरी केतिरा ई गुनाह जा दाणा था फुटनि। जीअं हिकिड़े दाणे मां हिकिड़ो संग थींदो आहे, उन में केतिरा ई दाणा हूंदा आहिनि उन संग में, ईअं इंसान जे कूड़ मां केतिरियूं ई ख़राबियूं ऐं केतिरा ई वरी ॿिया गुनाह फुटनि था। मासूमिन जे रवायात जे मुताबिक़ ऐं क़ुर करीम जी उहा आयत जंहिंमें कूड़े ते लानत कई वई आहे ऐं नबी साईं जी अहादीस मुबारका मां चिटे नमूने सां वाज़े आहे त जेके कबीरा गुनाह आहिनि, जिन जे लाइ ख़ुदावंद मुतआल क़ुर में अज़ाब जो वाइदो कयो आहे, उन्हनि मां अहम तरीन हिकिड़ो गुनाह कूड़ बि आहे। इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी बारगाह में कंहिं शख़्स गुज़ारिश कई त मौला असांखे कबीरा गुनाहनि जी फ़हिरिस्त ॿुधायो। मौला उन में जेके गुनाह कबीरा ॻणाया उन्हनि मां कूड़ खे बि अहम करार ॾिनो। मौला त कूड़ बि कबीरा गुनाहनि मां हिकिड़ो अहम तरीन गुनाह आहे। ऐं क़ुर करीम में इरशाद फरमायो वियो आहे त अगरि तव्हां कबीरा गुनाहनि खां पंहिंजो दामन बचाईंदो त ख़ुदावंद मुतआल तव्हांजे सग़ीरा ऐं नंढनि गुनाहनि खां दरगुज़र फरमाईंदो।
मुमिन करा। इन कूड़ जे पोखियल हिकिड़े दाणे मां जेके बुराइनि जा संग था फुटनि, मसलन इल्ज़ाम, कंहिं ते इल्ज़ाम लॻाइणु कूड़ो, इहो बि कूड़ जे संग में थियल दाणनि मां हिकिड़ो दाणो आहे। बोहतान मढ़णु कंहिंजे मथां, इल्ज़ाम, बोहतान, इहे बि सगीरा न बल्कि कबीरा गुनाह आहिनि जेके कूड़ मां ई जनम था वठनि। हता के रवायात में मिले थो ऐं बयानु कयो वियो आहे त शिर्क ऐं कुफर बि कूड़ जी ई हिकिड़ी सूरत आहे। निफ़ाक़ मुनाफ़िक जो सॼो वजूद, सॼो किरदार, उनजी सोच, उनजी फ़िक्र, उनजी ज़हनियत कूड़ ते ॿधल आहे। हे जेको ॿ रुखो माण्हू आहे, ॿिनि मुंहंनि वारो माण्हू आहे, ॿ चापड़ो माण्हू आहे, जेको तव्हांजे साम्हूं हिकिड़ो आहे ऐं पुरपुठ ॿियो आहे, इनखे जंहिंखे मुनाफ़िक चयो थो वञे, इन जे आदात अतवार, इन जो सॼो किरदार जो बुनियाद कूड़ आहे। इहो कूड़ ते बीठल आहे। मुनाफ़िक बि इन करे आहे जो कूड़ो आहे। मुशरिक शिरक थो करे, ख़ुदा सां कंहिं ॿिए खे शरीक थो करे, इन खां वॾो ॿियो कूड़ ई न आहे। काफ़िर कुफर थो करे, इन जी इन नाफ़रमानी ऐं कुफर जे पुठियां बि दरपर्दा कूड़ ॿधल आहे, कूड़ लिकल आहे। अज़ीज़ान गिरामी, बोहतान, इल्ज़ाम, ऐं असां तव्हांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त फ़क़ति रवायतुनि में मिले थो त कूड़ ॻाल्हाइण ॾोह ऐं गुनाह न आहे, ऐं कबीरो गुनाह न आहे, बल्कि ध्यान सां कनु ॾेई कूड़ ॿुधण बि ओतिरो ई गुनाह आहे। बाज़ औक़ात असां ईअं सम्झंदा आहियूं त हाणे असां कूड़ ॻाल्हायूं थो त फलाणो ॻाल्हाए थो, असां त ॿुधूं था वेठा। जी न, कूड़ ॿुधण बि अगरि ख़बर आहे त कूड़ थो ॻाल्हाए, त इन कूड़ खां असांखे जी ॻाल्हि खां असांखे पासो करणु घुरिजे, पाण खे बचाइणु घुरिजे त कंहिंजो कूड़ अगरि ॻाल्हायूं नथा त कूड़ ॿुधूं बि न। इन करे रवायात में असांखे मिले थो त अमीरुल मोमिनीन मौला मुत्तक़ियान अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ला यजिदु अब्दुन तअमल ईमान हत्ता यत्रुकल किज़्ब जिद्दहु व हज़ला। मुराद फरमाइनि, कोई माण्हू तेसी ताईं ईमान जो ज़ाइको चखी नथो सघे जेसी ताईं कूड़ खां परहेज़ न करे, पोइ उहो कूड़ संजीदगीअ में हुजे या मज़ाक में हुजे। इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको फरमान आलिशान तव्हांजी बारगाह में अर्ज़ु कयोसीं, मौला त फरमाइनि, इत्तकुल किज़्ब, कूड़ खां पंहिंजो दामन बचायो, असगीर मिन्हु वल कबीर, कूड़ भली नंढो हुजे चाहे वॾो हुजे, फी कुल जिद्दिन व हज़ल, चाहे उहो संजीदगीअ में हुजे या मश्करी ऐं मज़ाक में हुजे। असां सम्झंदा आहियूं त शायदि मज़ाक वारो कूड़ आहे, बसि मज़ाक में था ॻाल्हायूं। जी न, मौला इमाम सजाद अमीरुल मोमिनीन जिन फरामिन जे मुताबिक़ असांखे ख़बर थी पए त मज़ाक वारो कूड़ बि शदीद ऐं सख़्तु गुनाह ऐं नापसंदीदा आहे, ऐं इंसान जे वजूद खे ख्वारी ऐं ज़िल्लत जे ऊन्ही खाहीअ ऐं खॾ में उछलाए थो छॾे। इन करे असांखे कूड़ खां खिल भोग में बि पासो करणु घुरिजे। कूड़ इंसान ॻाल्हाए छो थो? कूड़ ॻाल्हाइण जे पुठियां बज़ाहिर को नफ़ो, को फ़ाइदो, हे कूड़ो हाली इहो सम्झंदो आहे मां कूड़ ॻाल्हाईंदुसि मूंखे हे फ़ाइदो मिली वेंदो, मां कूड़ ॻाल्हाईंदुसि मूंखे हितां हीअ सहूलियत नसीब थींदी, मिली वेंदी। असल में चवनि था त हे बज़ाहिर जेको मफ़ाद परस्त इंसान मफ़ाद जी ख़ातिर पंहिंजी शख़्सियत खे ठाहिण जे लाइ ऐं पंहिंजी इज़त हासिल करण जे लाइ या कुझु दुनिया जो नफ़ो हासिल करण जे लाइ कूड़ थो ॻाल्हाए, इन जे लाइ सभ खां वॾो नुक़सानु ऐं हाञो इहो आहे त इन जी हे जेका शख़्सियत कूड़ जे ज़रिए ठाहिणु थो चाहे, इन जी शख़्सियत कूड़ जे ज़रिए वधीक ज़ाया थी थिए, वधीक ख़राब थी थिए, हे समाज ऐं मुआशिरे में क़ाबिल एतबार नथो रहे।
हिन जी ॻाल्हि एतबार जोगी नथी रहे, हिन जी ॻाल्हि ते कोई भरवसो नथो करे। जी हा, इन करे ई फरमायो आहे। उन खां अलावा कूड़ जी शाखुनि मां जेके ॿियूं कबीरा गुनाह ॿिया फुटनि था वेठा, ऐं उन्हनि जो असुलु ऐं बुनियादु कूड़ो कसम। हे इंसान जेको कूड़ो कसम खणी फ़िलहाल पंहिंजे लाइ माहौल साज़गार थो ठाहे, इहो कूड़ो कसम बि चवनि था एतिरो ई वधीक शदीद ऐं नुक़सानकार कबीरा गुनाह आहे। कूड़ी गवाही, कंहिं जॻह ते मां कूड़ी गवाही ॾेई ऐं कंहिं माण्हूअ खे सज़ाउनि ताईं पहुचाए छॾियो, फाहिन ताईं पहुचाए छॾियो। कूड़ी गवाही ॾेई मां ॿिनि क़ौमुनि ऐं कबीलनि में जंग ऐं झेड़ जो सबबु बणिजे, यानी हता कि कूड़ एतिरो शिदत सां असर पज़ीर थो थिए जो क़त्लो गारतगरीअ जो सबबु बणिजी थो वञे। फितने ऐं फसाद जो बुनियादी सबबु बि कूड़ खे करार ॾिनो वियो आहे। त समाज ऐं मुआशिरे में जेको फितनो थो थिए, जेको फसाद थो थिए, उन जो बुनियादी सबबु बि कूड़। हाणे असां ॾिसंदासीं, जंहिं महिल इन ते पाण ई बि थोरो गौर कंदासीं, वीचार कंदासीं। सभु ॻाल्हियूं इन मुख़्तसिर वक़्त में बयानु नथियूं करे सघजनि। अगरि असां इन जो मुज़िर असरात ते गौर करणु शुरू कयूं त पोइ असांखे ख़बर पवंदी त हे कूड़ मां जेके ॿियूं बुरायूं फुटनि थियूं, जेको फितनो ऐं फसाद पैदा थो थिए, ख़राबियूं थियूं पैदा थियनि, कूड़ी गवाही कबीरो गुनाह, कूड़ो कसम कबीरो गुनाह, ख़ुशामद कबीरो गुनाह। इन खां अलावा लातादाद चवनि था त कूड़ जा बि क़िस्म आहिनि। कूड़ रुगो ज़ुबान सां न ॻाल्हाइबो, तहरीरी कूड़ बि हूंदो आहे। हिकिड़ो इंसान कलम खणी कूड़ी ॻाल्हि तहरीर थो करे, ईअं कचहरीअ वारे कूड़ खां अलावा हिकिड़ो तकरीरी कूड़ ॿियो बि हूंदो आहे। त इंसान गुफ़्तगूअ में, ख़िताब में, दर्स में, तकरीर में बिलख़ुसूस ज़ाकिरनि खे, ख़तीबनि खे, मुदर्रिसीन खे इन ते वधीक गौर ऐं फ़िक्र करणु घुरिजे। हे जेका सिरात मुस्तक़ीम ऐं पुल सिरात जेका चवंदा वार खां सनी तरार खां तेज़ आहे, इहा सचाईअ जी सिरात आहे। बाज़ औक़ात वाह वाह कराइण जे लाइ, नारे हणाइण जे लाइ इंसान कूड़ हणी थो छॾे, ग़लति बयानीअ खां कमु थो वठे। नतीजे में हिन इहो तकरीरी कूड़ अख़्तियार कयो जेको हिनखे ख़ुदा जी बारगाह में लानत जो हक़दार, न सिर्फ़ु ख़ुदा जो लानत, रसूल जी लानत, फ़रिश्तनि जी लानत ऐं तमामु आलम इंसानियत जी लानत बज़ुबान क़ुरान उनजो ई हक़दार बणिजी थो वञे। माह मुबारक रमज़ान में जेको तज़किया नफ़्स जो महीनो आहे, जेको तरबियत जो महीनो आहे, पंहिंजी इस्लाह ऐं बहितरीअ जो महीनो आहे, इन मुबारक महीने में हिकु अहम फ़िक़ही मसइलो आहे। वञी तव्हां ॾिसो जाते मुबतला ते रोज़ा, रोज़े खे बातिल करण वारियूं शयूं आहिनि, उन्हनि में हिकिड़े मुबतला ते रोज़ा मां हिकिड़े बातिल करण वारी शइ रोज़े जी हालत में मासूम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे कूड़ मनसूब करणु। अॼुकल्ह असांजे समाज में, सोशल मीडिया में अहिड़ो कूड़ जाम आहे जेको वीचारे ग़ालिब खां शुरू थो थिए, अलामा इक़बाल खां शुरू थो थिए, बेटाई साईं खां शुरू थो थिए, फैज़ अहमद फैज़ ऐं अहमद फराज़ खां शुरू थो थिए। हथ जा बेत ठाहे, हथ जा शेर ठाहे, हथ जा अक़वाल तरतीब ॾेई चई हे जेको आहे सो शेख अयाज़ चयो आहे, बेटाई चयो आहे, इक़बाल चयो आहे, फराज़ चयो आहे, फैज़ चयो आहे, ग़ालिब चयो आहे। कबीरा गुनाह इहो बि आहे, पर जेतोणीकि इहो इंसान इन्हनि गुनाहनि ते हिरी 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 पोइ एतिरो जरी थी थो वञे जो मासूम जे लाइ कूड़ थो ॻाल्हाए विझे। मौला ईअं फरमायो, मुनाफ़िक इंसान जे लाइ, बदबख़्त इंसान जे लाइ क़ुरान थो चए एतिरो ई हुजणु काफ़ी आहे जो बग़ैर तहक़ीक़ जे की ॻाल्हि खे अॻिते ताईं पहुचाए थो छॾे, अॻिते मुंतक़िल करे थो छॾे। मूं ॾे हिकिड़ो मैसेज आयो, मसलन लिखियो पिया त मौला अली अलैहिस्सलाम फरमायो, मूंखे ख़बर ई न आहे, लॻे बि थो त शायदि इहो मौला जो मां किथे इहो फरमान पढ़ियो ई न आहे, पर हाणे छो त अची वियो आहे मां वरी पंहिंजे ॿियनि 5000 दोस्तनि ॾे सेंड करे छॾियो, व्हाट्सअप जे ग्रुप्स में मां लॻाए छॾियो। इज्तनाब करण जी ज़रूरत आहे।
रोज़ा बातिल थी था वञनि, इंसान लानत इलाही जो हक़दार बणिजी थो वञे, ख़ुदा जी रहमत खां दूर थी थो वञे। तहरीर में अगरि को कूड़ लिखी थो वञे, जेसि ताईं उहा तहरीर बाक़ी आहे तेसि ताईं हिन जे मथां लानतूं वसंदी थियूं रहनि, हे लानत जो हक़दार बणिजी थो वञे। तंहिंजे करे असांखे कूड़ जा जेके इंतिहाई घणा नुक़सान आहिनि, इन्हनि खां बचण जे लाइ कूड़ मां पंहिंजी जान आजी कराइणी पवंदी। बाज़ औक़ात इहो जंहिं महिल शुरूआति थींदी आहे, हिकिड़े कूड़ खे लिकाइण जे लाइ इंसान खे वरी केतिरा ई कूड़ ॻाल्हाइणा था पवनि। हिकु कूड़ खे सच करी, सव कूड़ जूं साखूं खणी, सच अथई सीने अंदरि, छो साखूं भरी संसार में। इंसान ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त कोई ॿियो मूंखे कूड़ो सम्झे न सम्झे, ही कूड़ो इंसान खे पाण खे यकीन आहे त मां कूड़ो आहियां। हिकु अहिड़ो गुनाह आहे जंहिंजो सभ खां वॾो गवाह शख़्स पाण आहे, जेके ख़बर आहे त मां कूड़ थो ॻाल्हायां, ग़लति बयानी थो कयां, इल्ज़ाम तराशी थो कयां, कंहिंखां नफ़ो ऐं फ़ाइदो हासिल करण जे लाइ, हुनजी ख़ुशामद करण जे लाइ हुन जूं कूड़ियूं अज़मतूं नशर थो कयां। सियासी कूड़ बि थींदा आहिनि। जॾहिं सियासी माहौल गरम थींदो आहे न, पोइ मफ़ाद परस्त इंसान उहो जीअं बरसाती ॾेडर निकिरी ईंदा आहिनि, उहो मैदान में अची वेंदा आहिनि, अची उन्हनि माण्हुनि खे खणंदा आहिनि, अची उन्हनि जूं अज़मतूं ऐं फ़ज़ाइल बयानु कंदा आहिनि जेके हुननि वीचारनि में न आहिनि हूंदा। मसइलन न झुकण वारो, न विकामजण वारो, ॿार खे ख़बर आहे वीचारो घड़ी घड़ी विकामंदो आहे, सवाइ ख़ुदा जे सभिनी जे साम्हूं झुकियल आहे, वॾनि वॾनि ताक़तुनि जे साम्हूं झुकियल आहे, कुवतुनि जे साम्हूं झुकियल आहे। ऐं हुनजो जेको आहे सो आशिक़ ऐं वोटर ऐं हुनजो कारकुन जेको आहे उहो कसम खणंदो वतंदो आहे, तकीरुनि में चवंदो वतंदो आहे, वॾा वॾा पेनाफ्लेक्स ऐं वाल पोस्टर छपराए हुन ते लिखंदो आहे त साईं कॾहिं न को विकामियो आहे, न को कॾहिं झुकियो। तहरीरी कूड़ आहे, तक़रीरी कूड़ आहे। इहो बि उहो ई लानत जो हक़दार आहे, जीअं ॿियो कूड़ वारो लानत जो हक़दार थो बणिजी वञे। अहिड़े नमूने सां अहले बैत अतहार अलैहिमुस्सलातु वस्सलाम पंहिंजे मञण वारनि खे चयो आहे त संजीदगीअ में त ठहियो, मज़ाक में बि पाण खे कूड़ जो आदी न ठाहियो। छो त इहो मज़ाक में कूड़ ॻाल्हाए हता की इंसान बाज़ औक़ात कंहिं गुनाह जो, कंहिं बुराईअ जो, ख़राबीअ जो एतिरो आदी बणिजी थो वञे जो पोइ हिनखे हुनजो अहसासु नथो रहे, अहसासु ख़तमु थी थो वञे। इन करे कूड़ ज़ुबान जे गुनाहनि मां अहम तरीन गुनाह आहे। कूड़ो वाइदो, मां कंहिंखां कुझु वरितो, साईं मां तव्हांखे सुभाणे उहा शइ मोटाए ॾींदुसि या रक़म वापसि कंदुसि, मूंखे पाण खे ख़बर आहे त कोन ॾींदोमांसि, मिड़ई हाली हिनखे टारियां थो। ला दीन लिमन ला अहद लहू, हदीस मुबारका में मिले थो, उनजो कोई दीन कोन्हे जेको पंहिंजो वाइदो पूरो नथो करे, वाइदा ख़िलाफ़ी थो करे। कूड़ो वाइदो बि कूड़ मां ई फुटे थो, इन जो बि बुण बुनियाद कूड़ आहे। हे जेको इंसान अहद शिकन आहे, वाइदा वफ़ाई नथो करे, जंहिंजे लाइ चए थो वञे हिन जो कोई दीन न आहे। छो त दुनिया में जेके बि अदियान आहिनि, सभिनी दीननि में कूड़ जी मज़म्मत थियल आहे ऐं वाइदा वफ़ाईअ जो हुकुम आहे, त वाइदा पूरा कयो। भली दौर जाहिलियत हुजे, उन ज़माने में बि वादे वफ़ाई, अहद ऐं पैमान खे निभाइण जो हुकुम हुयो। ऐं कूड़ो वाइदो इहो बि बुनियादी तौर ते कूड़ जो ई हिकिड़ो क़िस्म आहे। हा, अलबत्ता रवायात में मिले थो त बाज़ औक़ात कुझु शयूं असां मुबालगा आराई हूंदी आहे, अक्सर तशबीहूं हूंदियूं आहिनि। मसलन मां चवां त इहे फलाणी शइ, इहे जेको अंबु आहे न साईं, मूं जो अंबु, लंगड़ो या सिंधड़ी अंबु, इहो माखीअ खां मिठो आहे। माखीअ खां मिठो न आहे, पर मां मिसाल जे तौर ते अर्ज़ु थो कयां। साईं तव्हां ॾे मां सवें कालियूं कयूं आहिनि, तव्हां मुंहिंजी काल खणो ई कोन था, रिप्लाई कोन थो अचे, मां सवें मैसेज कया आहिनि। हालांकि थी सघे थो मैसेज मां 15 कया हुजनि, 20 कया हुजनि,
पर चवां थो मां सवें मैसेज कया आहिनि, सवें कॉलूं कयूं आहिनि। इहा जेका मुबालगा आराई आहे, जेका उमूमी असां तौर ते हिन में पंहिंजो ॻाल्हाइण ॿोलाइण में इस्तेमालु कंदा आहियूं, इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त उन कम जी शिदत बयानु कजे। रवायात में मिले थो त इहो कूड़ कंसीडर नथो थिए। इहो आहे बज़ाहिर लॻे कूड़ ई थो, कूड़ जो ई हिकिड़ी शकिल ऐं सूरत महसूस थी थिए, पर इहो कूड़ न आहे। तंहिंजे करे इहा माउ चवंदी आहे पंहिंजे पुट खे, मुंहिंजो पुटु चंड जहिड़ो सुहिणो आहे। हालांकि चंड जहिड़ो सुहिणो कोन्हे, कारड़ो आहे, कुजड़ो आहे, मेरड़ो आहे, पर माउ जी दिलि थी चए न चंड जहिड़ो आहे। हो माना चाहे थी त मूंखे ॾाढो वणे थो, ॾाढो सुहिणो आहे। ईअं ई शोराए कराम जेके कुझु शयूं कंदा आहिनि, पंहिंजे महबूब जी साराह कंदा आहिनि, मधोसरा कंदा आहिनि, तमामु घणो ॻाल्हि हद खां मुबालगा आराई करे वेंदा आहिनि। चवंदा इहा अहिड़े क़िस्म जी ॻाल्हाइण ॿोलाइण में मुबालगा आराई या जेको वधाउ आहे, जेका ॻाल्हि जी शिदत बयान, यानी तमामु सुहिणो। केतिरा ई भेरा समय दफ़ा चयो, मतिलबु मां केतिरा ई भेरा ॻाल्हि कई। इन जे करे इन खे कूड़ में शामिल, हता की चवनि था त कूड़ जी हिकिड़ी सूरत अधु अहिड़ी बि आहे जेका जाइज़ बि बणिजी थी वञे। ॿिनि माण्हुनि में सुलह कराइणी हुजे, इन करे जो ईमान आणण खां पोइ ॿिनि में माण्हुनि में सुलह सफ़ाई कराइण इंतहाई अज़ीम ऐं गिरां क़दुरु अमल आहे। के माण्हू कंहिंखे गारियूं ॾिनियूं बि हुजनि, पर छो त ॿई मोमिन आहिनि, मां चाहियां थो हिननि जो पाण में ठहराउ थिए, सफ़ाई थी वञे, सुलह थी वञे, इख़्तिलाफ़ जो ख़ात्मो थी वञे, ऐं मां चवां त न साईं न तोखे गारियूं न आहिनि ॾिनियूं। हालांकि उहे गारियूं मां पंहिंजनि कननि सां ॿुधियूं आहिनि, मां कूड़ थो ॻाल्हायां त हुन तोखे गारियूं न आहिनि ॾिनियूं। इन कूड़ जो बुनियाद फितनो न आहे, फसाद न आहे, बल्कि अमन ऐं आशिती आहे, सुलह ऐं सफ़ाई आहे। इन करे अहादीस मुबारका में मिले थो त अहिड़े क़िस्म जो कूड़ जेको ॿिनि मोमिननि में ठहराउ करे, ॿिनि मोमिननि में सुलह ऐं सफ़ाईअ जो सबबु बणिजे, इहो न सिर्फ़ु इहो त गुनाह न आहे, बल्कि किन जॻहनि ते इन जो अजर बि आहे, सवाब बि आहे। तंहिंजे करे असांखे इन ते चङे नमूने सां थोरो गौर ऐं वीचार करणु घुरिजे। कूड़नि मां हिकिड़ो कूड़ जो क़िस्म अर्ज़ु कंदो वञा, कूड़ो ख्वाब बि आहे। हे जेके मुरीद ऐं कंहिं पीरनि जा वाठा हूंदा आहिनि न, या ख़ुदि पंहिंजी शख़्सियत चमकाइण जे लाइ अॼुकल्ह असां वटि समाज में हाणे सां न सदियुनि खां वठी कूड़नि ख्वाबनि जो सहारो वरितो वेंदो आहे। फलाणे माण्हू हीअं ख्वाबु ॾिठो आहे, साईं जी हीअ शख़्सियत आहे, साईं जी हेॾी हैसियत आहे, हे हीअं थियो आहे, हीअं थियो आहे। कंहिं जाइ ते कूड़ो ख्वाबु ॿुधाईं त बाबा हिते मूंखे ख्वाब में जेको आहे सो इशारो मिलियो आहे त फलाणे जॻह ते हे मज़ार थी, ऐं हिते फलाणो मोमिन मदफ़ून आहे, एतिरो बुज़ुर्ग मदफ़ून आहे, हिते उहो ठाहे। असल में हुनजो मक़सदु आम अहिड़ा जाम तव्हां वाक़ियात ॾिठा ऐं ॿुधा आहिनि, हुनजो मक़सदु आहे पंहिंजो हिकिड़ो मुआशी ज़रियो ठाहिणु। हिकिड़ी मज़ार ठाहे, क़बर ठाहे, हुन ते पढ़ विझी ऐं हुन ते हुनखे वेठो हूंदो आहे, ऐं माण्हू अचणु शुरू थींदा आहिनि, ऐं उन खां पोइ वरी मुरीद जेको आहे सो कूड़ा मोजज़ात ऐं करामतूं ऐं बयानु करणु शुरू कंदा आहिनि। कूड़ो ख्वाब बि कबीरा गुनाह, छो त कूड़ ते ॿधल आहे, कूड़ ते मुश्तमिल आहे। कूड़ हिकु एतिरो कबीर ऐं झोरींदड़ अमल आहे जेको कंहिं ज़लील तरीन इंसान जे बारे में नेकियूं मशहूरु कयो कूड़ियूं, त उनखे समाज जी निगाह में मोतबर बणाए थो छॾे, ऐं कंहिं भलारे शख़्सियत जे बारे में कूड़ खे इंसान अगरि मशहूरु करे ऐं उनजूं ख़राबियूं बयानु कूड़ियूं शुरू करे, त नतीजतन हुन वीचारे जी शख़्सियत हीरो मां ज़ीरो बणिजी थी वञे। शख़्सियतुनि खे ख़राबु करण वारी बुनियादी जेका नुक़सानदेह शइ आहे उहो कूड़ आहे। इन करे चयो वियो आहे त कूड़ सभिनी ॾोहनि ऐं गुनाहनि जो बुन ऐं बुनियाद आहे। तंहिंजे करे मोमिन उहो आहे जेको कूड़ खां पंहिंजो दामन बचाए। क़यामत जे ॾींहुं कूड़े जे वात मां बदबू जो अचणु, हता के रवायतुनि में मिले थो त इन्नल अब्द इज़ा कज़िब तबाअद अनहुल मलको मिन नतुन मा जा मिन हो। जॾहिं ख़ुदा जो को बानू कूड़ थो ॻाल्हाए त हुन जे वात मां नबी सरकार था फरमाइनि एॾी बदबू थी अचे जो रहमत जा फ़रिश्ता हुन खां परे हलिया था वञनि। इहो हुनजो मानवी असरु आहे ऐं नुक़सानु आहे।
रहमत जा फ़रिश्ता यानी ख़ुदा जी रहमत हिन खां दूर थी वञे। बरोज़े महशर सभु अहले महशर हिन ते खां नफ़रत जो इज़हार कंदा, छो त हे उहो इंसानु आहे जंहिं कूड़ा इल्ज़ाम हया, जंहिं बोहतान तराशी कई, जंहिं समाज में ख़राबीअ जो बुनियादु विधो। अज़ीज़ान किरामी, अहिड़े नमूने सां रवायतुनि में मिले थो त कूड़ अहिड़ो गुनाह आहे जेको इंसान खे हर शइ खां वधीक नुक़सान थो पहुचाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद आहे त कूड़ उहो अमल आहे जेको माण्हू खे सभ खां वधीक उन जी शख़्सियत जे लाइ दुनिया ऐं आख़िरत में ख़राबी ऐं नुक़सान जो सबबु बणिजी थो वञे। हिकिड़े कंहिं शख़्स अची पैगम्बर गिरामी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थी सवाल पुछियो, मा अमल अहलिन नार, उहो कहिड़ो कमु आहे अमल आहे जेको इंसाननि खे वधि में वधि जहन्नुमी थो बणाए? फ़क़ाल अल किज़्बु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कूड़ उहो गुनाह आहे जेको सभ खां वधीक माण्हुनि खे जहन्नुमी थो बणाए। इन करे फरमाइनि था, इज़ा कज़बल अब्दु फजर वज़ा फजर कफरू इज़ा कफर दख़ल नार। नबी साईं त फरमाइनि, जॾहिं को बानो कूड़ थो ॻाल्हाए त उहो पोइ हर कम जे बारे में बेबाक थी थो वञे, छुड़वाग थी थो वञे, पोइ हर बुराई करणु शुरू थो करे, हता की उन जी इहा बेबाकी, उन जी उरह ज़ोराई कूड़े जी एतिरे हद ताईं हली थी वञे जो नबी सरकार था फरमाइनि पोइ कुफ़ुर बि करे थो वेहे, ऐं उन कुफ़ुर करण जे सबबु जंहिंजो शुरूआत कूड़ खां थिए, हे जहन्नुम दाख़िल थी थो वञे। ख़ुदावंद मुतआल खां दुआ आहे त अल्लाह करीम असांखे हर क़िस्म जे सियासी कूड़नि खां, समाजी कूड़नि खां, इल्ज़ाम तराशनि खां, हता के आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु करे तव्हांजी ज़हमत तमामु कयां, जो फरमायो वियो आहे त बाज़ औक़ात ज़ुबान बि ख़ामोश रहंदी आहे, कलम बि न हलंदो आहे, इंसान इशारे में बि कूड़ ॻाल्हाए वेंदो आहे। मसलन को माण्हू कंहिं माण्हूअ ते इल्ज़ाम हणे त फलाणो चोर आहे, उहो चोर न हुजे। मां इहा ॻाल्हि ॿुधी ऐं मां कचहरीअ में हा बि न चई, मां बि हुनखे चोर न सॾियो, हुन चयो चोर आहे, ख़यानतकार आहे, ऐं मां सिर्फ़ु कंधु धूणे हाकार में इशारो ॾिनो। रवायतुनि में मिले थो त इहो इन जो कूड़ जी ताईद में कंधु लोॾणु, अखि जो इशारो ॾियणु, मुंहं ते मुर्क आणे उन जी ताईद करणु, इहो बि ईअं ख़ुदा जी निगाह में लानती आहे, मलऊन आहे, जहन्नुम जो हक़दार आहे, ऐं हिन खां फ़रिश्ता रहमत जा परे था भॼनि जीअं आम ज़ुबान सां कूड़ ॻाल्हाइण वारे जो कूड़ आहे। अंदाज़ो लॻायो, कूड़ इशारनि में बि थींदो आहे, कूड़ तक़रीरुनि ऐं तहरीरुनि में थींदो आहे, कूड़ कॾहिं कॾहिं अक़ीदतुनि में बि थींदो आहे। पंहिंजे खे मुर्शिद खे पढ़ाइण जे लाइ कूड़ा कहाणियूं, कूड़ा किस्सा ठाहे माण्हुनि खे मुतासिर थो करे। नबी साईं था फरमाइनि, सभ खां वधीक बरोज़े महशर नुक़सान में उहो माण्हू हूंदो जंहिं माण्हू कंहिं ॿिए जी दुनिया जे लाइ पंहिंजी आख़िरत ख़राबु करे छॾी। मां कूड़ ॻाल्हाए पंहिंजी आख़िरत थो ख़राबु कयां, सिर्फ़ु पंहिंजे महबूब शख़्सियत, मंज़ूर नज़र शख़्सियत खे दुनिया में मशहूरु ऐं मानाइतो ठाहिण जे लाइ। ख़ुदावंद मुतआल असांखे अहिड़े क़िस्म जे मज़ाक़ जे कूड़नि में, कूड़नि वाइदनि खां, सियासी कूड़नि खां, कूड़नि गवाहनि खां ऐं इशारनि ऐं किनायनि में, हे मुबारक महीनो आहे, अचो हिन महीने में जीअं पंहिंजे घरनि खे छंड फूक कंदा आहियूं, पंहिंजे वजूद जी छंड फूक कयूं। अगरि काथे कूड़ जो ॼारो लॻल आहे, अगरि काथे वादे ख़िलाफ़ी जो चिटो ऐं दाग़ लॻल आहे, अगरि काथे ॿी कंहिं एब ऐं का बुराई आहे, त हिन मुबारक महीने में ख़ुदा असांखे, इन करे नबी साईं खां पुछूं, साईं कूड़ जो इलाजु छा आहे? पैगम्बर फरमायो, 5 वक़्ती नमाज अव्वल वक़्त में अदा करणु, नमाज अव्वल वक़्त में अदा करणु, ऐं
उन कूड़ जे फुटल फसल खे, वो जेके मां कूड़ जाम ॻाल्हाए पंहिंजी झोल भरे छॾी आहे, नबी साईं था फरमाइनि कूड़ जे लॻल दाग़नि खे तौबह जे पाणीअ सां धो। कूड़ जो इलाज तौबह ऐं नमाज़ वक़्त ते अदा करणु, पैगम्बर जी हदीस जे मुताबिक़। ख़ुदावंद मुतआल असांखे इन करे ई क़ुरान करीम में हुकुम ॾिनो आहे, कूनू मअ सादिक़ीन, कूड़नि जी पचर छॾियो, सचनि सां मुतसिल थी वञो, सचनि जे दामन सां वाबस्ता थी वञो, उन्हनि सां गॾिजी पओ, त जीअं तव्हां कूड़नि खां बि बचो ऐं कूड़ खां बि बचो। दुआ आहे त करीम मालिक असां तव्हां सभिनी खे हिन मुबारक महीने मां, हिन वांदकाईअ जे औकात मां फ़ाइदे हासिल करणु ऐं पंहिंजे ज़ाहिर सां गॾु पंहिंजे बातिन खे साफ़ सुथरो करणु, अंदर खे उजारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वॾी महिरबानी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।